अला सय्यदना व हबीबना मौलाना व मलजाना मुहम्मद नबील व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुक़्मिनीन वल मुतमइन्नीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही मुख़बिरन व आमिरा व बरकतिन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला सय्यदिना व हबीबना व मौलाना व मलजाना मुहम्मदिन नबील व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। क्या शान अहमदी का चमनी ज़ुहूर हर गुल हर शजर में मेरे आका मुस्तफ़ा का नूर है। मुश्किल के रास्ते सारे आसान हो गए, दुश्मन ये देख कर हैरान रह गए। अरे जब रखा मेरे नबी ने कदम इस जमाने में, पत्थर भी कलमा पढ़ के
मुसलमान हो गए। हजरत शाह लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला ने फरमाया था, आया आसथिया मुझा बारो चा तब भोर में पसी पर पुनवसी मुझा नसीने ठरिया गुंदर सब सरियाम सुखन शातूं कढियूं बलगलोला बिकमाली कशफत तुजा बिजमाली हसन जमी खिसाली सल्लू अलैहि व आली। दुरूद पाक से कै मोहब्बत सा बुलंद आवाज़ सां मिली जुली पढ़ायो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह। जमात का एतिरो आवाज़ कोन्हे जा तव्हांखे दुरूद पढ़णु कोन थो अचे जा वरी साईं तव्हांखे दुरूद अञा सेखारियो कोन्हे। अवां नज़र फेराईंदो अॼु अवां छा मिलाद मल्हायो आहे। अक्सर दुनिया में ॿ टोला आहिनि, हिकिड़ा आहिनि मिलादी, ॿिया आहिनि फसादी। हिकिड़ा मिलादी ऐं ॿिया फसादी ऐं हिकिड़ा आहिनि दुरूदी, ॿिया आहिनि वरी बारूदी। समझो था ॼाण, हिकिड़ा दुरूदी ऐं ॿिया वरी तव्हां दुरूदी आहियो बारूदी? हा, तव्हां दुरूदी आहियो या बारूदी आहियो? हथ मथे करणु जेके बारूदी आहियो माना पंजा टाइप जे वेठा अब हाथ मथे न कयो एजेंसियूं थियूं घुमंदियूं वञनि। असां बि दुरूदी आहियूं, दुरूदी आहियो। दुरूद पढ़ण बि अचे थो त बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां इन अक़ीदे सां दुरूद पढ़ो त जंहिं महबूब जे मीलाद में आया आहियूं उहो मदीने वारो साईं हयातुन नबी आहे। असांजा लब पोइ चुरंदा आहिनि, मदीने वारो दुरूद अॻ में असांजो ॿुधंदो आहे। इन न मोहब्बत सां त मोहब्बत सां मिली पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। वॾे अवसर सल्लल्लाहु अलैहि करके उनका चर्चा अपनी दिल चमकाओ। ऊंचे में ऊंचा नबी का झंडा घर घर पे लहराओ। पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। मिलाद जे महफिल में वेठा आहियो, ये ख़ामोश न, हथ मथे खणी पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। अरे नबी का झंडा लेकर निकलो, दुनिया पे छा जाओ। नबी का झंडा अजमत वाला, नबी का झंडा बरकत वाला, घर घर पे लहराओ। पुकारो या रसूल अल्लाह या
हबीब अल्लाह। लकी शाह सदर वारो जिनके अल्लाह पंहिंजा हथ ॾिना आहिनि उहो हथ मथे खणे, बाक़ी जेको किराए ते वठी आयो आहे जा ओधारा हथ खणी आहे उन ते मयार कोन्हे। जेके सोने नबीअ जे सदके में हथ मिलिया आहिनि जे ज़ाहिरी असांखे झंडा कोन्हनि के अॼु हथनि के झंडा बनाई हथ खणंदो त रब ऐं मदीने वारे खे जो वणंदो। हाँ न पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, पुकारो रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। अरे बतलाओ गुस्ताख नबी को गैरत मुस्लिम जिंदा है, अपने नबी पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है। आओ ना ये तो जो वीडियो भर के पियो ये हथ खण इन फराज जे कुत्ते के ॿुधाए त लकी शाह सदर में मोहम्मद जा गुलाम। साईं अगो ऐलान कजे कि सच्चा नबीअ जा उम्मती आहिनि उहे विरांडे खां ॿाहिरि निकिरी अचनि। अञा लॻे थो खिड़ियल आहिनि जेके हेॾा वेठा। अब सी तो थे वजह भी का मर्द तो हर महफिल जो अदब हूंदो आहे आशिक़ रसूल ॿाहिरि वठण अवां अंदरि मोबाइल खणी वेठा। सुभान अरे बतलाओ गुस्ताख नबी को गैरत मुस्लिम जिंदा है, अपने नबी पे मर मिटने का जज्बा कल भी था और आज भी है। रे पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, तकड़ी पुकारो या रसूल अल्लाह पुकारो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह जे हबीब जा गुलामो दीवानो। इन में स्टेज ते वेठल उलमाए किराम, हुफ़ाज़े किराम ऐं मुंहिंजे सोणे करीम अलैहि सलाम जा सलाख़ानो ऐं मुंहिंजे मदीने जे वीर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो आशिक़ो परवानो दीवानो। प्यारी भलारी जमा सबुर जे खिदमत में अल्लाह जे पाक मुक़द्दस किताब कुरान मजीद फुरकान हमीद मजा कुछ कलमा तिलावत करण जो शरफ हासिल कयो। अवां ॿुधण जी सआदत हासिल फरमाई। दुआए करीम रब तव्हां सां सभिनी जो हिते अचणु वेहणु पंधड़ो करे अचणु मूं फ़क़ीर जो बयान करणु अवां जो ॿुधणु। दुआए अल्लाह ताला तव्हां सां सभिनी जी हाज़िरी करीम रब पंहिंजी बारगाह में मंज़ूर रखो। अल्लाह जे हबीब जा गुलामो, इन अक़ीदे सां महफिल में वेहो अदब सां मोहब्बत ऐं प्यार सां मां सजण साईं जो गुलाम कसम खणी थो चवां त हीअ महफिल आम कोन्हे का जिते मुस्तफ़ा जो मीलाद थींदो आहे उते ख़ातून जन्नत जो बाबो ईंदो। जिते मुस्तफ़ा जी ज़िक्र थींदो आहे उते हसनैन जो नालो पाण मदीने वारो साईं मौजूद हूंदो। जिते मुस्तफ़ा जो रूहानी तरह महबूबत मेहरबान हन जे महबूब ज़ाहिरी अचे वहां गुलामन के दीदार कन त वॾी ॻाल्हि कोन्हे। जेतिरो अदब रखंदे एतिरी तुंहिंजे मथां महिरबानी थींदी। अवां जो छा अक़ीदो आहे त मदीने वारो हिते अची सघे थो या न?
असा जो नबी वो आज को हयात नबी आ असा जो नबी वो आज को हाज़िर नाज़िर सही ॻाल्हि आहे न पोइ इहो अक़ीदो रख मदीने वारो हिते आयो चओ सुभान अल्लाह अॼु हीअ दावत न कि तव्हांजी मौली साहब कया न अमानुल्लाह कया न मोहम्मद फ़कीर कया न तव्हां के मुंहिंजा महिमान आयो हक़ीक़त में अवां सभु मदीने वारे संहिंजा महिमान जे मुस्तफ़ा जो ताज आहे जे महबूब जे ताज में आया आहियो उन मदीने वारे जा महिमान सही ॻाल्हि आहे न अवां जी नात खानो ग़ुलाम जी मैसर जो नातो पढ़ी पियो चओ सुभान अल्लाह मां बि अवां खे अक़ीदत जो इज़हार कंदे ग़ुलाम नबीअ जो अक़ीदो ॿुधायां त महबूब मिलाद में ईंदो आहे या न चओ सुभान अल्लाह मिलाद नबी त मल्हायो मिलाद नबी त मल्हायो दावत कंदड़ तॾे तव्हांजे अॼु घोट मोहम्मद आयो मिलाद असां त मल्हायो चओ सुभान अल्लाह इंतज़ामिया ममदानी फ़कीर कनेन ग़ुलामी दिनिया हक़ीक़त में मुझा मिठा दी दोस्तो इन महफ़िल में अवां महिमान आयो मदीने वारो मेहरबान अवां सभिनी जो मिलाद में हिस्सो आहे तव्हांजो बि हिस्सो आहे मुंहिंजो बि हिस्सो आहे के 50 रुपया ॾिनो हूंदो के 100 रुपया के 10 रुपया के नात खाननि खे 10 ॾिना हूंदा पर जन न ॾिनो आहे उन्हनि खे बि मुबारक आहे अवां जो बि मिलाद में हिस्सो आहे घर का कदम खणी हिते आयो आहे इहो कदम कदम तुंहिंजो मिलाद में आहे पोइ अवां सभु हथ खणी ईअं चओ त मिलाद असां त मल्हायो मिलाद असां त मल्हायो दावत कंदड़ तॾे तव्हांजे अॼु घोट मोहम्मद आयो मिलाद असां त मल्हायो मिलाद असां त लॻे थो तव्हां शर्मीला आहियो पाण खां पुछण वेंदा त फिलाणो पुटु फिलाणे जो त बोल पई हुनजी चुप रहण जी क़बूलियत आहे आओ न चओ सुभान अल्लाह त मर्द आहियो जेके मर्द आहियो जंहिंजो अक़ीदो आहे मुस्तफ़ा असांजे मिलाद में आयो आहे उहो मिली पढ़ाए हथ खणे मिलाद असां त मल्हायो मिलाद असां त मल्हायो दावत कंदड़ तॾे तव्हांजे ख़ातून जो बाबो आयो आहे मिलाद असां त मल्हायो मिलाद असां त मल्हायो जुलूस निकरंदो आशिक परवाना खुश थींदा अल्लाह अकबर सेवण में भी हूंदा दादू में भी हूंदा पूरी दुनिया जे अंदर महबूब जे आमद जा थींदा आशिक त खुश थी मल्हाईंदा हिकिड़ा वरी लिकी ॾिसंदा उहे न ईंदा छो अरे नारे रिसालत नारा लगिया 300 मैल शैतान भजिया 300 मैल शैतान भजिया आशिक ॾाढा खुश थिया पर सांगन बूथ सुजायो मिलाद नबी त मल्हायो अल्लाह जा हबीब जा गुलाम मुझे सोए करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा दीवानो मुझे करीम रबैलान फरमायो लक़द जाअकुम सुभान अल्लाह
अल्लाह दे हबीब दा गुलाम मुझे करीम रब ऐलान फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन। ये कुरान वणे तो चओ सुभान अल्लाह। अल्लाह दे हबीब दा गुलाम मशहूर आयत करीमा हर आलम समूरो पढ़ंदो आ असा दे हर सुन्नी दे बच्चे बच्चे के जो तर्जुमो भी ईंदो आ। ॾाढा सुभान अल्लाह। अल्लाह दे हबीब दा गुलाम मुझे करीम रब ऐलान फरमायो अजो बारी रब्बिल अवल जी रात आए मुझे सोने मोहम्मद जे आमद जी रात। सुभान अल्लाह। वह बरकत वाली रात हजरत शाह अब्दुल हक मुअद्दिस देलवी रहमतुल्लाह तआला अलैह फरमाया था ये बारी रब्बिल अवल की रात या लैलतुल कद्र का भी अफजल है या जुलहज की ईद की रात का भी अफजल है रमजान की ईद की रात का भी अफजल है हज की रात का भी अफजल है कायनात के तमाम रातों का ये बारी रब्बिल अवल की रात बरकत सुभान अल्लाह। आओ ना साईं दलील कहिड़ो आहे पाण फरमायूं था मुंहिंजो हबीब दुनिया ते आयो तव्हांखे लैलतुल क़द्र जी ख़बर कोन्हे मुंहिंजो हबीब दुनिया ते आयो तव्हांखे ज़ुल्हज जे तारीख़ुनि जी इज़त जी ख़बर नाहे तव्हांखे रमज़ान जे फज़ीलत जी ख़बर कोन्हे तव्हांखे क़ुरान जे फज़ीलत जी ख़बर कोन्हे इहा बारी रब्बिल अवल जी रात आई इन रात में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नेमत मिली इन नेमत जे सदके भी सब नेमतूं पोइ मिलियूं। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सही ॻाल्हि आहे न पाण फरमाइनि था इहा रात तमाम रातन खां भली आहे अफजल बरकत वारी आहे लकी सदर शादा मुसलमानो तव्हांखे कहिड़ो मुबारक वंदो रब तोखे अहिड़ी रात नसीब। सुभान अल्लाह। हाओ ना अज बरकत वारी रात सखावत वारी रात अल्लाह अल्लाह अकबर अज जोड़ियूं फैलाए वे जेको अज घुरंदे तोखे मिलंदो अल्लाह अकबर जॾहिं अहिड़ियूं रातियूं ईंदियूं मुंहिंजो करीम रब ऐलान फरमाईंदो मलाइको जी मुंहिंजा करीम रब अज रहमत जा दरवाज़ा खोलियो अज जन्नत जा दरवाज़ा खोलियो अल्लाह अकबर मुंहिंजो करीम रब ऐलान फरमाईंदो मलाइको अज भला दी रात आ मुझे मोहम्मद के अचण जी रात आ ये बाना अज जेके मुझे महबूब जा आशिक घुरंदा वञन मां रब उन्हनि खे ॾींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सही ॻाल्हि आहे न अरे आशिक बि इन जी रात जी तर्जमानी कई कीअं चओ सुभान अल्लाह। आज तो चवे ओ लगे बख्शिश जा अज तई बाब खुला ओ जेके जाग्या तन जा भाग वया। ओ लगे बख्शिश जा अज तई बाब खुला के आया तने जा नसीब वरा ओ जन्नत अल्लाह बकई अरे अंधारी नहीं नसीब हया ओ घर बैठे न मिला दी यार अदा उठी रात असर चो सुभान अल्लाह दिल खोले चो सुभान अल्लाह दिल सा मुझे आका पे दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अलल मुमिनीन। अल्लाह फरमा अलबत्ता ताकीक मां रब करीम जो मोमिनन जे मथा वॾो एहसान कंहिंजे मथा सभई ॻाल्हायो मोमिनन जे मथा
मुझा करीम रब तुझा त हर बाने जे मथा एहसान काफरन जे मथा भी एहसान अल्लाह पर तुझा त हर मुसलमान ते एहसान अल्लाह ये कौन फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुस्लिमीन अल्लाह रब जो एहसान तमाम मुसलमानन ते आ नन मुझा करीम रब यो केड़ो एहसान जे तुझो खास मोमिनन जे मथो आ तवज्जो करण की शात दर्जा मुसलमान अल्लाह फरमायो मोमिनन जे मथो गाबी मारब जा केड़े एहसान पर वडे में वडो मोमिनन जे मथा एहसान हुआ इज़ बास फीम रसूला यो एहसान दूरन के मां पंहिंजो राणो रसूल मदीने जो ताजदार सुभान अल्लाह आओ ना अलल मुस्लिमीन जमिया तमाम मुसलमानन ते मां रब जो एहसान मुझे करीम रब के खबर ही 15 सदी जे दौर में मुसलमान त किरोड़े हुंदा हिकड़ा चवंदा आयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद हराम खुशी नाजायज़ अल्लाह पर तरह तरह जे फतवा लॻाईंदा हिकड़ा मुसलमान रोकींदा रब फरमायो मुझे मोहम्मद जे अजर ते खुशी मोमिन मल्हाईंदा मां रब जो एहसान भी मोमिनन जे मथां सुभान अल्लाह एहसान आहे गाना अज दिल खोले मुझे सोने करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो शान बुधो अल्लाह अकबर तव्हां सां जो आका रहमत वारो नबी वो मेहरबान अफरादी मोली जमात के चवंदा हथ मथे खणी चो सुभान अल्लाह ऐ लाड़ जा मौलवी जरे वाज कंदा न ठट्टे जा मौलवी मां चोथणी ठट्टे में उता जा मौलवी जरे वाज कंदा जमात के चवंदा चो मरहबा छा चवंदा चो मरहबा केड़ी गाल में कया तो बुधा बगैर चो सुभान अल्लाह अञा खपे तो फकीरा गत्तो खाइणो सवलो कोन्हे चओ सुभान अल्लाह हर पे कयो खदीजा इंतजार में आ मैसरा कॾहिं मोटींदो इन मोहम्मद जे सफ़र जो ॻाल्हियूं ॿुधाईंदो मोटी आयो मैसरा दे खबर तुझो सफ़र इन मोहम्मद सां कीअं गुज़रियो मैसरा अर्ज़ कयो ख़ाजर ओ साइण कुर्बान वञा इन मोहम्मद जे नाले जे मथां अल्लाह अकबर जॾहिं असां मके खां ॿाहिरि निकितासीं इहो मोहम्मद हलण लॻो अॻियां अॻियां उठ के काए पियो हले मां पुठियां नज़र रखी पियो अचां रबे काबा जो कसम इहो मोहम्मद कदम पियो रखे हर कदम मां ख़ुशबू मैसरा मां तोखे छाजे लाइ मोकिलियो तूं छा थो ॿुधाए साण ॿुधायां थो इहो मोहम्मद हले पियो कदमनि मां ख़ुशबू निकिरे पई जाते जाते कदम रखियाई ॼण त मिटीअ खे मुश्क मखियाई जाते जाते कदम रखियाई ॼण त मिटीअ खे मुश्क मखियाई अॼु बि उतां सुहाणे अचे थी काल लॻे वियो प्यारो आहियो केरो भलारो आयो आहियो केरो भलारो आयो आहियो साइण हक़ीक़त ॿुधाया जॾहिं असां मके खां ॿाहिरि निकिरी हलियासीं अल्लाह पर इहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में मुहार ही जिता गुज़रे पियो मां पंहिंजे कननि सां ॿुधा पियो जबरनि मंझा वड़नि मंझा इहे मुंहिंजे मोहम्मद ते दुरूद पिया रुगो दुरूद न पिया पढ़नि साइण मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो इहे जबल ऐं वण इन मोहम्मद खे झुकी सलाम पिया सही ॻाल्हि आहे न पढ़ी दुरूद सलाम कने पत्थर एहतराम पढ़ी सलाम कने
पते राम वण झुकी पवंदा जे निहारे हलंदो वण झुकी पवंदा जे निहारे हलंदो जिता जिता सरदार विकुवारे हलंदो जल खजूरीअ जाके मनारे हलंदो जिता जिता सरदार सुभान अल्लाह साण इहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हले पियो मां ॾिसां पियो वण झुकी न मोहम्मद खे सलाम पिया कर जबलनि जे मथां दुरूद सलाम पिया पढ़ जंगल जा जानवर ॿाहिरि निकिरी किरी इन मोहम्मद जे कदमनि ते सजदा पिया मैसरा तुंहिंजे मथां ड्यूटी मूं कहिड़ी लॻाई साण ॿुधायां तो हाज़िर ॿुधायां तो जेको मंदर मां कुझु ॾिसी आयो आहे साण मक्के खां ॿाहिरि निकितासीं गर्मी जी मौसम ही अल्लाह अकबर शाम का कोणी वणन ऐं जबलनि जी जॾहिं इहो मोहम्मद हले पियो रब जो कसम आहे कारा ककर मथां शाम करी सुभान अल्लाह आओ न ये कारा ककर मथां शाम करे महबूब जे मथां हलनि पिया अल्लाह जे हबीब जा गुलाम साण फरमायो मैसरा तू छा पियो ॿुधाई हाज़िर साण ॿुधायां तो जॾहिं इहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलंदे हलंदे असां हिकु वण जे हेठां उठ वियासीं इहो मोहम्मद बि उते आराम ई थियो सुतो मां नज़र कई ॿियनि वणनि जी छांव मटिजी वई जिते रसूलुल्लाह इहो मोहम्मद वेठो उन वण जी छांव हेॾे हेॾे कोन सुभान अल्लाह हाँ न अल्लाह अकबर खाइण मां हैरान हुयुमि जॾहिं इहो मोहम्मद ज़बान मां लफ़्ज़ पियो करे उथण खे पियो चयो उथो त सभु उथी पिया बीह वेहो त सभु वेही पिया रहनि जाॾे इशारो पियो करे उठ ओॾे पिया हलनि सही ॻाल्हि आहे न महबूब जे हुकुम सां वण बि हली थे आया सभिनी सचो रसूल थे उठण बिसर जुगाया चओ सुभान अल्लाह सारे ये उठ उन रसूलुल्लाह जे मोहम्मद जे इशारे ते प्यार साण फरमायो मैसरा मां तुझे मथां कहिड़ी ड्यूटी लॻाई तूं अजीब ॻाल्हियूं पियो ॿुधाए साण हाज़िर मां ॿुधायां तो इहो सुहिणी सूरत वारो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं शाम जी बाज़ार मुठ काए पहुतासीं साण मुंहिंजो अकुल हैरान आहे जॾहिं असां शाम जी बाज़ार में पहुतासीं शाम जा माण्हू पंहिंजा घरनि जा दरवाज़ा खोले दुकान दरवाज़ा बंदि करे सभई शाम जी बाज़ार में लाइनूं लॻाए इन मोहम्मद जो दीदार इन मुस्तफ़ा जो दीदार पिया करे चओ सुभान अल्लाह वल्लैल जे ज़ुल्फ़न वारा वदुहा जे चेहरे वारा सदबार वञाई मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा सदबार वञा मां सदको मुंहिंजा कामिल कुर्बन वारा ॾींहुं जुड़ियो हीअ राति जुड़ी सभु तुंहिंजे करे काइनात जुड़ी ॾींहुं जुड़ियो हीअ राति जुड़ी सभु तुंहिंजे करे काइनात जुड़ी वल्लैल जे लकबल वारा वदुहा जे चेहरे वारा सदहा जे चेहरे वारा सदबार वञाई मां सदको मुंहिंजी सुहिणी सूरत वारा हा साईं चयो मैसरा अजीब ॻाल्हियूं पियो ॿुधाए साईं मां हक़ीक़त थो ॿुधायां उहे शाम जा माण्हू
मां शाम जूं औरतूं जवान थोड़ा ॿार बुढ़ड़ा सब लाइनूं लगाए इन मोहम्मद जे दीदार में मुस्तग़रक़ थी। सुभान अल्लाह। मैं सरा अजीब ॻाल्हि पियो ॿुधायां साइण मां ॿुधायां हक़ीक़त पियो ॿुधायां कि असां शाम जी मंडीअ में पहुतासीं असां पंहिंजो सामान लाथोसीं उठण जे मथां जेको मां मैसरा ॿ महीना ऐलान कंदो उहो माल कोन खपंदो साइण जॾहिं इहो सुहिणो मोहम्मद ऐलान कयो अचो माल ख़रीद कयो साइण जेको मां 2 रुपयनि में खपाईंदो इन मोहम्मद खां 10 रुपए में वठी जेको महीने में माल न खपंदो हो चंदो घड़नि में माल खपियो अञा वॾी हक़ीक़त तोखे ॿुधायां उते खजूर जा अंबार हुया गुड़ मिठाइनि जा अंबार हुया लखे मखियूं उते हलंदियूं रहियूं माण्हुनि जे जिस्म ते वेहनि पियो मुंहं ते वेहनि पियो इहो मोहम्मद पूरी मंडी घुमंदो रहियो हिकिड़ी मखी न मोहम्मद जे जिस्म ते न वेठी शान आहे ना बेशक। सुभान अल्लाह अहिड़ो महबूब मिलियो आहे त ख़ुशियूं कजण या न कजण अल्लाह फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मां रब जो मोमिननि जे मथां वॾो एहसान मुझा अल्लाह तुझा एहसान आलम सबूरा वेठा तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे मुझे सोने आका फरमायो केरु तव्हां ते एहसान करे उन जे बदले में तव्हां बि एहसान कयो अल एहसान बिल एहसान उन एहसान जे बदले में एहसान कयो मुझा साईं फरमाइनि था कि एहसान करे नथा सघो उन यार जो एहसान बयान कयो सुभान अल्लाह। यार जो एहसान माण्हुनि खे ॿुधायो जे यार जो एहसान लिकायो पोइ तव्हां ना शुक्रनि मंझा आहियो तव्हां ना शुक्रनि मंझा आहियो अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब जा ग़ुलाम मां रब तव्हां जे मथां एहसान कयो आहे मां या रब तुंहिंजो नबी थो चवे एहसान करे त उन जो एहसान लायो मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो असां मोमिननि जे मथां एहसान आहे कहिड़ो मोमिन आहे जेको चवे त मां रब जो एहसान जो बदिलो एहसान लाईंदुमि मूं में ताक़त कोन्हे का मां तो चवां मौलाना में ताक़त कोन्हे का तो असां में ताक़त कोन्हे का मौला असां लाहे नथा सघूं हीअं तुंहिंजे महबूब जा मीलाद करे ॻाए सघूं हा न हीअं मीलाद करे ॻाए सघूं था ईअं चई सघूं था ओ लख शुक्राना मालिक जा जो मिलियो मोहम्मद प्यारो असां मिस्कीननि लाचारनि जो यार अची विसारो आयो बानी इस्लाम जो आयो असां सभिनी जो रबर चओ सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह आलम सगोरा वेठा जो मां दुरूद पढ़ा पोइ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़े में नंढड़ो दुरूद पाक इहो नंढड़े में नंढड़ो दुरूद पाक इहो आहे जेको इहो हिकु दफ़ो पढ़ंदो रब हुनखे 10 नेकियूं अता फरमाईंदो पोइ गंदी पढ़ायो न सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि गुनाहगार ज़रूर आयो खताकार ज़रूर आयो पर यार सोने करीम में उम्मीद पक्की आहे त महबूब मेहरबान सुभान अल्लाह आहे न जेके उम्मीद हथ मथे करो मुझा हबीब गास जा अमल कोन के महबूब तुझा मिलाद मल्हायूं पिया ख़ुशियूं कयूं था मुंहिंजो करीम रब भी कबूल कंदो मदीने वारो
आमीन बिल्कुल कोई फिक्र लॻोए मतलीअ जा मस्तानो हित हुत हामी असांजो आहे इहो हसन हुसैन जो नालो सुभान अल्लाह मगर में सभिनी के पुकारे प्यारी दो कौसर चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लकी वारा जोड़ है मां भी सभी सिंध में वायद थो कया अलाए छो दुरूद पढ़ंदे लगी था अलाए मूंसां कावड़े लाइ अलाए मौली साहब हाँ या पगार घणी लोड़े था हेॾो कंद लोॾे थो ज़बान ज़ड़ी नथो तुले 10 नेकियूं बि मिलनि 10 गुनाह बि ख़तम सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अबान सोने नबी के आमद ते खुश आयो जा न सुभान अल्लाह आओ न महबूब आयो त कायनात जे ज़रे ज़रे खुशी मलाई जे रुनो हुयो त हिकिड़ो तो दोस्ती दवा नथा कर इब्लीस शैतान जो सुभान अल्लाह ओ हज़रत अब्दुल्लाह के घर जब ज़ात हुजूर जी आई सिर्फ चढ़े शैतान सवाबियो सभिनी ईद मल्हाई हथ मथे खणी जो सुभान अल्लाह हज़रत अब्दुल्लाह के घर जब ज़ात हुजूर जी आई सिर्फ चढ़े शैतान सवाबियो सभिनी खुशी मल्हाई इश्क वारा मीलाद मल्हाइन मदनीअ जा घर घर अचो सल्लल्लाहु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु क्या सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॾाढा जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अब आए ते कहिड़ी ज़ातिन वारा वेठा आहियो हाँ घणो का क्यों घणी माना ॿियनि लॻा घणी चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां सभिनी खे मुबारक जो मौज जे मिलाद जी आमीन हुजूर फरमाए एहसान जे बदले में एहसान कयो जे एहसान लाहे नथा सघो त पोइ एहसान ॻायो ओ लख शुक्र मालिक दादो लख शुक्र मालिक दा ओ लकीअ वारा कहिड़ा ॻाए ॻायूं बस हम खुदा नात नबीअ जी ही पाण था वेठा ॻायूं सुभान ये कभी तारीफ क़यामत ताई उन दी निसार कुबर चो सल्लल्लाहु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो सुभान अल्लाह अब केड़ी पे गाल के में याद आहे जेको ॿुधाए मुंहिंजे जाम शोर अचे त वाइदो आहे लीटर वारी बोतल पीआरे जंबो प्यार जंबो ॿुधाए जंबो प्यार सही मुए बाजार भी चओ सुभान अल्लाह हिकिड़े बुज़ुर्ग खे ॿुधाई अॼु जा मुंहिंजी बाज़ार में मां जुमो ते पढ़ाईंदो आहियां वाइदो आहे तुंहिंजी बोतल पीआरे चओ सुभाण तव्हां सभु नापास अल्लाह जे हबीब जा गुलामो मैसर सॼी हक़ीक़त ॿुधाई अल्लाह अकबर महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधी ख़दीजा हैरान थी वई मैसर देर न कर इन मोहम्मद खे मुंहिंजे निकाह जो पैगाम ॾे ख़दीजा तुंहिंजे मथां कुर्बान आहे ऐलान थी कर ये दिल भी तुम्हारी है
जान भी तुम्हारी है। मैं सरा वने न मोहम्मद के पैगाम दैया त खदीजा का जो पैगाम मोकिलियो आ दिल पर देर न कर केड़ी भी आया मुखे कबूल कर। वाह कुर्बान वाला मुझा सोना करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के की तारीख पढ़ी ॾिसो अरबन की तारीख पढ़ी ॾिसो जे औरत जो मुड़स मरी वेंदो बेवा बची वेंदी उन सां को भी शादी न कंदो त इहा बदनसीब औरत जंहिंजो मुड़स मरी वियो मुंहिंजे साया फरमा खदीजा परवाह न कर जे केर तोसां निकाह करण लाइ तयार कोन्हे को जंहिंजो केर कोन्हे उनजो मां मोहम्मद वेठो। सुभान अल्लाह। मुझे आका खदीजा जो निकाह जो पैगाम कबूल फरमायो। अल्लाह पर खदीजा महबूब के अर्ज पे करे आका ये दिल भी तुम्हारी है ये जान भी तुम्हारी है बस कबूल करो तो मुझे आका ये तमन्ना हमारी है। अब ताजी दिल ठरे थी हाँ वजह सुभान अल्लाह। अल्लाह के हबीब खदीजा जो निकाह जो पैगाम कबूल फरमायो मुझे आका पीरो निकाह खदीजा सर फरमायो मुझे सोने हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी उम्र 25 साल खदीजा जी उम्र किते को मास्टरी को 40,000 तो मास्टर वेठो इन्हें ॿारनि खे पढ़ाईंदा हो ख़ुदा मदीने मोकिले 40 साल खदीजा जी उम्र कुर्बान मुंहिंजा सोना करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तुझे शान जे मथां मुंहिंजे आका फरमायो जे बेवा औरतुनि सां केरु निकाह नथो करे मां महबूब रस्म ख़त्म थो कया मुंहिंजे आका खदीजा सां निकाह कयो। ओ नौजवान अबे अम्मा के मजबूर कंदो आहे अल्लाह अकबर घर जो रिश्तो हूंदो आहे चवंदो आहे 6 महीना मूंखां वॾी आहे साल वॾी आहे मां हुन सां शादी न कंदो। अल्लाह अकबर मुंहिंजे मोहम्मद 25 सालनि जी उमिरि में 40 सालनि वारे सां निकाह कयो ऐं बि न कढंदो कर निकाह मुंहिंजे सोने मोहम्मद जी सुन्नत। अल्लाह कुर्बान हो जा मुझा सोना करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम तुझे शान मकाम दे मुझे हबीब हिकड़ो निकाह बे औरत बेवा सा बियो निकाह टियों निकाह चौथो निकाह सवाए अम्मा आशा सिद्दीका दे महबूबन सब बेवा औरतुनि सां निकाह हाँ तारीख अरब जी पढ़ी तरसो जेका औरत जो मुड़स मरी वेंदो उन जी इज्जत एडी बदनसीब उन के समझंदा उन जी इज्जत ईअं गुज़रंदी जो उन औरत के बंद कमरे में फिटो कंदा ऐं जेके उठनि जो लिडियूं थींदियूं जानवरनि गॾे जूं लिडियूं थींदियूं उन कमरे में फिटो कंदो ईंदा जेते उन जी इज्जत पूरी थिए उन जो खाइण पीअण उथण वेहण उन कमरे जे अंदर बंदि हूंदो मानी भी दरिया खाए ॾींदा पानी भी दरिया खे ॾींदा अहिड़ी ज़िल्लत वारी औरत ज़िंदगी गुज़ारींदी मुंहिंजो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया ते आयो उन औरतुनि जे मथां उहे डमर टुटी पिया अल्लाह अकबर उहे मुसीबतूं ख़त्म थियूं मुंहिंजे आका फरमायो बेवा औरत पाण बदनसीब न हूंदी आहे रब जी मर्ज़ी आहे जेके दियारे जा मारे इन औरतुनि खे ईअं वर्ताव कयो मुंहिंजे महबूब सेखारियो इहा औरत बदनसीब कोन्हे का ओ दुनिया जी औलाद इन औरत जे कदमनि जे हेठां रब जन्नत वह औरत जेके अरब वारा जिंद दफन कंदा ॿुधो अथव हाँ मुंहिंजे हबीब जी दरबार लगी पई रोअण जो आवाज़ पिया मुंहिंजे आका फरमायो तो गुलाम छो थो वञे
एॾो मेहरबान नबी मूं आयो हिते इन ई दुनिया ते इन मक़सद जे लाइ जेके रोअंदड़नि तन खे खिलाए आओ मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो आहे तो रोई पियो हुज़ूरनि खे वेझो विहारे मां क़ुर्बान वञा महबूब तुंहिंजे शान जे मथां मुंहिंजे सोणे करीम खे गिराठड़ी पाई मां उन खे पंहिंजे सीने सां लॻायो मुंहिंजा आका फरमाए छो थो रोई या रसूल तो मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो आहे वरन त मां जानवरनि वारी ज़िंदगी मुंहिंजा हबीब जो मूंखे पंहिंजा गुनाह यादि अची विया साईं फरमायो छा तो मुस्तफ़ा जो ऐलान न ॿुधो आहे मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मन दख़ल फिल जन्नह जंहिं बि मां मुस्तफ़ा ते कलमो पढ़ियो उहे पहिरियां जेके बि उन जा गुनाह सभु माफ़ थी विया जन्नत में दाख़िल या रसूल ऐलान ॿुधो आहे पर मुंहिंजा गुनाह वॾा मुंहिंजे साईं फरमायो केतिरा तुंहिंजा गुनाह आहिनि या रसूल समुंड में पानी थोरो आहे मुंहिंजा गुनाह वॾा या रसूल वण में पन थोरा अथई मुंहिंजा गुनाह वॾा ही वारीअ जा ज़रा थोरा आहिनि अञा मुंहिंजा गुनाह वॾा आहिनि महबूब रोकींदो रहियो गुनाह अञा वधीक रोक मुंहिंजे सोणे करीम फरमाए आख़िर तुंहिंजा गुनाह आहिनि कहिड़ा या रसूल मां पंहिंजे कबीले जो सरदार हुयुमि मां एॾो वॾो ज़ालिम जो हिननि हथनि सां पंहिंजे कबीले वारनि जूं नौजवान नियाणियूं हसीनो जमील उन्हनि खे ज़िंदा हिन हथनि सां दफ़न कयो मां एॾो वॾो ज़ालिम हुज़ूर फरमाए को रहम न आई बस मुझे महबूब जो नजी गुफ्तगू ॿुधी ज़ुल्म वारी मुझे रहमत वारी नबी जे अखियुनि में लुट अची साईं फरमाए को रहम न आई ये पराई मुंहिंजा पंहिंजी बि हुई या रसूल में हिकिड़ी मुंहिंजी बि न्याणी अल्लाह मुंहिंजे साईं फरमाए पंहिंजी न्याणीअ खे तो दफ़न कयो जी या रसूल पोइ तोखे रहम न आयो न या रसूल हुज़ूर फरमाए कीअं उनखे दफ़न कई मां सफ़र ते वियुमि मुंहिंजी न्याण घर वारी हमल वारी ही उनखे चयमि साल लॻी अलाए 2 साल लॻनि कॾहिं मोटा जेकॾहिं न्याणी ॼमे त उनखे ज़िंदह कुली दफ़न करे छॾिया जे पुटु ॼमे त उनजो नालो खिलाणो महू मूंखे 4 साल खां 5 साल खां वधीक अरसो लॻी वियो महू घर में आयुमि हिकिड़ी हसीन जमील न्याणी ॾाढी ख़ूबसूरत सुहिणी हुई जॾहिं आयुमि त मूंखे चिमड़ी पई बाबा बाबा करे मां पंहिंजी घरवारी खां पुछो उन न्याणीअ जो कहिड़ो हाल आहे उन जेको तुंहिंजे पेट में ॿारु उनजो हाल कहिड़ो आहे मुंहिंजी घरवारी मूंखे चयो मूंखे कसम ॾे उज़ा ऐं मनात जो या हक़ीक़त ॿुधायां त ज़ुल्म न कंदे मूंखे चयो त उज़ा ऐं मनात जो कसम आहे मां तोखे कुझु न चवंदमि त इहा न्याणी जेका तोसां मिली इहा तोखे वणी पिए ॾाढी हसीनो जमील आहे एॾी हिन जो ख़ूबसूरत ॻाल्हाइण अंदाज़ आहे उन न्याणीअ जे लाइ उनजी माउ चयो इहा ई तुंहिंजी न्याणी मां उन वक़्तु ख़ामोश थी वियो मां पको इरादो कयो त हिनखे दफ़न कयो या रसूल अल्लाह चंद ॾींहं गुज़रिया मां पंहिंजी घरवारीअ खे चयो अॼु मुंहिंजी न्याणीअ खे तयारु कर अॼु हिनखे पंहिंजे अबान नाननि घुमाए या रसूल अल्लाह मुंहिंजी घरवारी एॾो ख़ुशि थी उनखे भला कपिड़ा पाराए सिंगार कराए सोनड़ो कननि में विधे भली चपल पाराए त पीउ उन ते राज़ी आहे पंहिंजे अम्मा मामाणनि ॾांहुं घुमाईंदो अबाणनि चकड़ो ॼाणाईंदो या रसूल अल्लाह जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरुमि मां हिकिड़ी रस्सी बि खई कोडर बि न्याणी या रसूल अल्लाह पुछंदी रही अब्बा ये कोडर तो छाजे लाइ खई आहे ये रस्सी तो छाजे लाइ खई आहे मां महबूब उनखे जवाब ॾींदो रहियो त जानवर मथां को ईज़ा ईंदड़ अचे उन सां हिनखे परे कंदासीं रस्सी कम जी आहे मथां पाणी जी ज़रूरत पए खूह मञा पाणी कढाए वठंदासीं अल्लाह पर मुंहिंजा सुहिणा करीम पुछंदा रहिया त पोइ
छा थियो गुलाम रोंदो रहियो महबूब खे ॻाल्हि ॿुधाईंदो रहियो महबूब हलंदा रहियासीं जॾहिं हलंदे हलंदे मूं झंगल जो रस्तो अख़्तियार कयो मुंहिंजी न्याणीअ गांह कई बाबा जान एॾे त रस्तो कोन्हे को मुंहिंजे नाननि अबाण जो रस्तो सही महबूब मूंखां पुछंदी रही मां एॾो ज़ालिम जो हुनखे चपा टवाए कढी ख़ामोश थी वधीक न ॻाल्हाए महबूब झंगल में खणी आयो मां क़बर फोटो शुरू कयो ओ मुसलमान मुझे रहमत वारे नबी जे अचण जो मक़सद कहिड़ो हुयो अल्लाह अकबर इन्हनि जानवरनि खे मुंहिंजे नबीअ इंसान मुझे साईं फरमायो पो छा थियो या रसूल अल्लाह मां जॾहिं खॾ फोटण शुरू कयमि उहा मुंहिंजी नंढड़ी न्याणी महबूब जो पघर बि पंहिंजी पोतीअ सां वेह पई बार बार मूंखे पखो बि हणे पई बाबा तोखे पघर पियो अचे गर्मी पई थिए इहा क़बर तूं खॾ कंहिंजे लाइ पियो फोटी महबूब मूंखां पुछंदी रही मां हुनखे ख़ामोश कंदो रही मुझे सोने करीम जे अखियुनि में लुढ़क अची आ महबूब जी ॾाढ़ी मुबारक खां पाणी हेठि वहण लॻो मुंहिंजे आका फरमायो पोइ छा थियो महबूब मां हिननि ज़ालिम हथनि सां पंहिंजी न्याणीअ जा पेर ॿधा उन जा हथ ॿधा महबूब जॾहिं हुनखे मां हुन क़बर जे अंदरि उन खॾ जे अंदरि फिटो कयो उहा न्याणी दाऊं कंदी रोअंदी रही ओ बाबा वरी मां तोखे अबो करे सॾ न कंदव मां तुंहिंजो कहिड़ो गुनाह कयो आहे आख़िरी टाइम ताईं महबूब मां मिटी ॾींदो रहियुमि उहा न्याणी दाऊं कंदी ओ मुसलमान मुंहिंजो सोनो नबी आयो उन मर्द जेके जानवर अरब हुया मुंहिंजे सोने नबी उन्हनि खे इंसान बनायो ओ ज़ालिमो इन न्याणियुनि खे दफ़न न कबो आहे अचो मां तव्हांखे मोहम्मद ॿुधायां इहा ख़ातून जन्नत मुंहिंजे घर में ईंदी आहे मां मदीने वारो उथी न जो इस्तक़बाल कंदो हाओ न मुझे साईं फरमायो या न्याणी अज़ाब न आहे मुझे साईं फरमायो या न्याणी अल्लाह जी रहमत अथव ओ लकीअ जा मुसलमान उहे काफ़िर हुया अरब ज़ालिम हुया जेके ज़िंदा न्याणियुनि खे दफ़न कंदा तूं मुसलमान उन्हनि खां घटि तूं असां बि न आहियूं हू त हिकिड़ो सूर ॾेई न्याणीअ खे दफ़न कंदा असांजे न्याणियुनि खे रोज़ मुसलमान सूर पिया ॾियूं अड़े अछा मथा थी विया उन्हनि जा रिश्ता कोन कयासीं अल्लाह कर उन्हनि जूं उमिरियूं ॻरी वियूं थोड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे भाइर ज़िंदगी गुज़री वई रिश्ता भेण खां मुंहुं मोड़े वेठासीं ओ मुसलमान तूं उन्हनि खां वधीक ज़ालिम आहीं जो पंहिंजी न्याणियुनि जा अछा मथा थी विया मुंहिंजे सुहिणे नबीअ ख़ातून जन्नत जहिड़ी न्याणीअ खे घर में न विहारियो त तो असांजी न्याणी केरु आहे जो हुन जूं उमिरियूं ख़राब करे मुझो नबी दुनिया ते इन ही मक़सद जे लाइ आयो ओ जेके ज़ालिम हुया मुंहिंजे नबी उन्हनि खे इंसान बनायो मुंहिंजे हबीब इहे ज़ुल्मत दुनिया तां दूर कयो अल्लाह अकबर मुंहिंजे हबीब दुनिया में अची तव्हां असांखे सेखारियो अथव मुंहिंजा उमतीअ ग़ुलाम हीअं खाइजो हीअं पीजो हीअं उथजो वेहजो मुंहिंजे नबी अवल खां वठी आख़िर ताईं पूरी ज़िंदगी इंसानियत जी सेखारी आए गाना हाँ यो महबूब जे दुनिया ते न अचे हाँ अल्लाह अकबर जो तो असांखे पंहिंजे मां जी सुञाणप न हुजे हा भेण जी सुञाणप न हुजे हा अटे जी सुञाणप न अचे हा इहो रहमत वारो नबी आयो असांजे मथां करम थियो हाँ न सलात मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बाकी 5 मिनट चओ सुभान अल्लाह थकिजी त कोन पिया पक
कोन थकायो बात मथे करो जेके न थकायो अंदर वारा थके ता घर वञो ई जमायत काफ़ी आहे चओ सुभान अल्लाह जेके महबूब जे आमद ते ख़ुश आहिनि चओ सुभान अल्लाह हा न ओ महबूब जे सोने करीम जो मीलाद तो असां मल्हायो आहे अल्लाह अकबर ओ सोने करीम जी अम्मा थी फरमाए जे महबूब करीम ॿारहीं रबियुल अव्वल जी रात मुंहिंजे घर में आया ॿुधायो कहिड़ी रात आहे सभई कहिड़ी रात आहे 12 रबियुल अव्वल रात भलारिया 12 रबियुल अव्वल रात भलारिया 12 रबियुल अव्वल चओ सुभान अल्लाह जे हबीब जा गुलाम मुझे सुने करीम जी अम्मा थी फरमाए जे महबूब करीम मुझे बतन मुबारक बाहर आया अल्लाह पर नजर जो कया मुझो सॼो घर रोशन थी मुझो घर रोशन थियो मां दरवाजे खां ॿाहिरि निहारिया सॼो पको रोशन आहे अल्लाह अकबर वेठी त पंहिंजे घर में आया पंहिंजे खटोले ते आया नज़र जो कया त मके मंझां मां शाम मुल्क जूं माड़ियूं काने वारा भी चओ सुभान अल्लाह अल्लाह जे अच्छी दाढ़ी असांखे नथो ॾिसे दाढ़ी अच्छी आहे नज़र अञा चिटी आहे सुभान अल्लाह आए दाना चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुरूद पढ़ण वारा कॾहिं बि अंधा न थींदा हो मुंहिंजे सोने नबी पंहिंजे को मुंहिंजो नालो चुमी अखियुनि ते रखंदो आहे कॾहिं अंधो न थींदो हा न चओ सुभान अल्लाह जे हबीब करीम जी अम्मा थी फरमाए मां मके मंझां शाम मुल्क जूं माड़ियूं पई ॾिसां माड़ियूं त छा जेके ॾाढियूं झंगल में चरण पियूं गाह पियूं खाइनि हुन जो गाह जो चॿाड़ियूं बि ॾिसण चओ सुभान अल्लाह कुर्बान वञा सुणे करीम जी अम्मा जी वता थी महबूब जी मुंहिंजे झोली मुबारक नया ओ लकी शाह सदर जा मुसलमान तवज्जो कजा महबूब जी अम्मा थी फरमाए मूं नज़र कई त सुभान अल्लाह महबूब जी ॿार आया ॾिसां त सोणे करीम के साए रंग जी पोशाक पातल साए रंग जी पोशाक पातल नज़र जो कया महबूब जे अखियुनि में नूर जो कजल पातल महबूब जे लबनि ते नूरानी लाली लबनि के लॻल सोणो करीम वेतल महबूब के तेल भी लॻल त फणी भी आयल और अल्लाह अकबर वरी जो नज़र कया सोणे करीम जो तुर मुबारक फतनो भी थियन सुभान अल्लाह दादा जो सुभान अल्लाह या दुनिया में जमल ब्या बचा भी तरह पर मोहम्मद अची वियो गुज़री थी अब तव्हां असांजा ॿार जमदान कपिड़ा पातल हूंदा अथनि जा लथल मथां लकी वारनि खे पातल हुजनि अधु हाथ कन दोना था अब कपड़ा लथल हूंदा अथनि हा पियो तो असांजे ॿारनि जो ॼमण ॿी तरह आहे मुंहिंजे सोणे मोहम्मद जो ॼमण बि शान वारो अल्लाह पर महबूब जी अम्मा थी फरमाए महबूब सिंगार लावे तल्ला सोनो भी पातल्ला हैरान थियम नजर जो कया त मुझे घर दे मथा पखियुनि जा टोला के ओभर पिया उॾामनि के ओलह पिया उॾामनि के अकबर के ॾखण पिया उॾामनि उहे चुंबू चुंबन में मिलाए हिक ॿिए खे मुबारक पिया ॾियनि अरे मुबारक तुंहिंजो असांजो सरदार मोहम्मद अची वियो हाँ ना अम्मा थी फरमा मां हैरान मक्के जा जानवर वेठ उठ ॿिया जानवर रथा छिलाए मां आमिना जे घर जे दरवाज़े ते पहुची आहे झंगल जा जानवर मां आमिना जे घर में पहुची आहे उहे इने पिया ॻाल्हाइनि जीअं लकी सदर जा माण्हू हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा
जे इंसान सां ॻाल्हाईंदो आहे मां उन्हनि खां पुछां पई तव्हां छो मुंहिंजे घर में आया आहियो उहे पखी मूंखे मुबारकूं पिया ॾियनि आमिना तोखे मुबारक ॾियण आया आहियो जो असांजे सरदार मोहम्मद जी अम्मा बनी उहे जानवर उठ मुंहुं में हारियो गिराटियूं पाए कॿे खे मुबारकूं पिया ॾियनि हाणे मुबारक अथव जो असांजो सरदार मोहम्मद दुनिया ते अची वियो चओ सुभान अल्लाह अल्लाह अकबर ही त जानवर पखी हुया मां नज़र जो कई मक्के जे दरो दीवार मंझां अल्लाह अकबर आवाज़ पिया अचनि मां नज़र कई मक्के जे अंदर जेतिरा बि सुकल वण हुया सभु सावा बणिजी उन अण मुदाए तो उन्हनि वणनि मंझि मेवात अची विया अल्लाह अकबर मक्के जी गलीअ मंझां जबलनि मंझां वणनि मंझां आवाज़ पिया आया कहिड़ा ॿुधाए ॿुधंदो चओ सुभान अल्लाह कहिड़ा आवाज़ पिया आया अॼु दिलि रुबा दुनिया ते अल्हम्दुलिल्लाह आयो सल्ले अला सब गायो 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 अला सब गायो अब सिंधी ईंदी तो जा पश्तो में पढ़ा सिंधी सभिनी खे ईंदी आहे हथ मथे करे जेके नथी अचे भला बरोज के में पढ़ा चओ सुभान अल्लाह मां छा कयो त अम्मा आमिना थी फरमाए त जबलनि ऐं वणनि मंझां आवाज़ पिया आया त मुस्तफ़ा आयो तू न जबल न वण अल्लाह तोखे ज़बान ॾिनी आहे पोइ बि तूं ख़ामोश वेठो आहे चओ अॼु दिलि रुबा दुनिया ते अल्हम्दुलिल्लाह आयो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो अल्लाह जा हबीब जा गुलामो दुनिया जो दस्तूर आहे मुझे घर में ॿार ॼमे तुझे घर में ॿार ॼमे मुले जे घर में ॿार ॼमे मवालीअ जे घर में ॿार ॼमे पाड़ी जा चार मुले के चार मुला मुबारक ॼणींदा मवालीअ के चार मकान जा मवाली सुल्फनि जी सलामीअ सां मुबारक ॼणींदा हाणे मुबारक अथई जो तोखे फुल फ़कीर ॼाओ आहे या न मुले के मुला मुबारक ॾींदा तोखे पाड़े जा चार दोस्त मुबारक ॼणींदा पोइ कानो आहे बंदो आहे अंधो आहे कहिड़ो बि आहे मुबारक वठंदो आहे कुर्बान हुजा सोने करीम जी अम्मा जे मथां मूंखे मके जा औरतूं त मुबारक ॼण आयो माण्हू त मुबारक ॼण आया रब जो कसम आहे जन्नत जूं हूरूं लही मूंखे मुबारक ॼण आयो ज़मीन का आसमान ते मलाइकन जूं कतारूं मूंखे मुबारक ॼण आयो अल्लाह पर उहे हथ ॿधी मां आमिना खे मुबारक अम्मा आमिना जी झोली थी नूर सां भरपूर आया मुबारक ॼण लाइ अर्श मलक हरूरा तोखे मुबारक थी चल वापस तोखे मुबारक जी चल तो लाल सीने लायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो कण कण गिरे पई बादल बरसी फटाफट आया ढंग जा पखी सब बोले अम्मा आमिना घर आया तेजी दिल ठरी हाथ मथे करे अम्मा अल्लाह ने मानी खादी हाणे खाईंदा मुंह खादी अम्मा ने न खादी मुंह भी कोन खादी ता फिक्र न के त भला त फाटी मरे पाण वेठो आ खाई हाणे असांखे बि लोड़ाए न न मां बि तव्हां सां गॾिजी खाईंदुमि चओ सुभाणे आओ न वो हथ मथे खणी चओ सुभाणे
कण कण करे पई बादल बरसी फटाफट आया झंग जा पखी सब बोले अमा मिला वट आया तो के मुबारक जी जल तो यो लाल सीने लायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो ये सब मेहरबानी था अमानुल्लाह हाँ ना जेके सही 2.5 कलाक सुभान अल्लाह हाँ भला मस्जिद में चंदो लड़ींदा उस हिकिड़ी रात में सभिनी खां कसम कढे अञा त 1.25 कलाक थियो आहे अञा 1.25 कलाक हल सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधंदो या न चओ सुभान अल्लाह 1.25 कलाक ऐं कलाक पूरो थिए ते मौला अलीअ जो शान बयान कयो मां ॾाढो मिनतूं कयो मां कुझु टाइम घटि कर जिते घटि न थींदो हीअ पूरी जेसिताईं जमात या पैसनि खां कुर्ती न भरे ते हथ न कढो सुभान अल्लाह अञा त भलाइयूं थियूं माना लॻे थो फजर ताईं कमु हलंदो चओ सुभान अल्लाह अब काएं बजे तक जाॻंदव जो रात भला गया है पौड़ी चई तई आगे थोड़ी नौजवान चओ सुभान अल्लाह मुहाने बदल बातिया जो तो सही रात दाना जो सुभान अल्लाह सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सल्ले अला सब गायो सोने कई बजे अम्मा थी फरमाए एड़ो सोनो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब मुंहिंजी झोली मुबारक में आया मां प्रिय के सेज ते सुमायो महबूब अखियूं खोले मां आमिना ने न्यारे सोना ताज़े बार घर में ईंदाड़ त रोवंदा ईंदाड़ पर मुंहिंजो हबीब आयो त खिलंदो अम्मा थी फरमाए महबूब अखियूं खोले मुझे निहार पिया त सोणे लती बता कए त खणी नेड़ खुमार मां जा नाज़ कई नज़र सूरज शातों जगियो कुमारू कमर तारा कतियूं ताए बचा अॼु देखी दे दिल पर झको जो हर मुझे जान बजे त जमाल सुभाणे दादो जे मुल्ले जी मां खां सेवण में मुल्ले जी मां खां पुछजो त ही छोरो तुम्हारो मुल्लो जाओ खिले पिया थो यार ये मिंबर ते वेही ते नबी असां ये बताओ तो करी मथे आरो नबी तो चलो तू आहे त माणे 9 महीना दाऊ पे कयो ते मुल्लो कॾहिं न करंदो कुर्बान वजा सोने हबीब जी अम्मा देवता अम्मा थी फरमा महबूब जेतो मुझे वतन मुबारक में रब जो कसम मुझे जिस्मा कश पे कश आहे जा ना अल्लाह अकबर हुजूर जी अम्मा थी फरमाए महबूब ॾिसी मुश्किल पिया मुरकन पिया थोड़ी देर न गुज़री मुझे सोने करीम पंहिंजा हथ वार कई मथे अल्लाह कुर्बान हो जा महबूब जी ज़ात जे मथा हुजूर जी अम्मा थी फरमाए हथ मथे कया महबूब जा लब वरी हल चप चुरण पिया मां हैरान थी महबूब छा था ॻाल्हाइण वेझो आयो कन्नो लगायो अल्लाह अकबर उन महबूब हाणे हुजूर आया नंढी ज़बान सां नंढा हथ खणी दुआ पिया घुरण अल्लाहुम्मा रब्बि हबली उम्मती अल्लाहुम्मा रब्बि हबली उम्मती ओ मौला ही जो एॾो काफ़िलो नंढो कन लाथो अथई इन लजीअ वारनि जी पारत आओ न मौला मुके नबियन जो सरदार करे जो मोकलियो थी ये गुनाहगार
जमात जो कढला थी तई मौला केड़ा बिया कंदा को रब जा बंदान मां मोहम्मद जा उम्मती सुभान अल्लाह इन्हनि जी पार थी मौला इन्हनि खे बख़्श कर इन्हनि खे बख़्श कर इन्हनि खे बख़्श कर अम्मा थी फरमाए हेॾा रब हबलीअ जा आवाज़ पे आया होॾा वरी बख़्श जा ऐलान पे आया रब हबली उम्मती कहते हुए पैदा हुआ रब ने फरमाया कि बख्शा अस्सलाम ए शहंशाह मदीना अस्सलातु वस्सलाम नन्ना मोहब्बत पढ़ायो ए शहंशाह मदीना अस्सलातु वस्सलाम ए शहंशाह मदीना अस्सलातु वस्सलाम ज़ीनत अर्श अल्लाह अस्सलातु वस्सलाम ए शहंशाह मदीना अस्सलातु वस्सलाम सुभान अल्लाह हाँ ना ओ बेवड़ा उम्मती एडा हुजूर जा करम एडियूं मेहरबानियूं महबूबन जूं वो भी न प्रिय के विसारी सुभान अल्लाह हाँ तो एड़े प्रिय जा मीलाद कजन या न कजन इन महबूब जो खुशियूं मल्हाइजन या न मल्हाइजन हाँ ना खुशियूं मल्हाइजन चओ सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब जा गुलाम महबूब जो शान रुको तव्हां इंसान को नथा बयान कयो मुझे हबीब जो गुलाम हजरत मौला अली शेरे जली फातिह खैबर नबी जो बरादर जे जो अली सां प्यारा हथ मथे खणी चए सुभान अली के सब बणींदा हो न चओ सुभान अल्लाह चओ अली अली ॾाढा चओ अली अॼु चओ सुभाणे सेवण जा मुला चवण न ॾींदई अली अली आहे चओ सुभाण अल्लाह वॾो ज़ुल्म आहे ॾाढ़ीअ वारनि सां हा न हे नबीअ जी सुन्नत आहे हा कंहिंजी सुन्नत आहे माउ जी सुन्नत आहे सुभान अल्लाह हा न पर ॾाढ़ी रखियई बीहो इस्ताब ते चढ़ो गाॾीअ में ते मवाली ताड़ी अची तो पटो अची तो मुला हाँ ना स्टाफ ते भी कद के ठूठ चाणी चांदे नारे हाय मुला जलई तो चढ़ बस में ठूठाणी चंदा अची तो मुला कटड़ू उनके सुञाणप कोन्हे आहे जा न उनके सुञाणप कोन्हे जे लाइ ॾाढ़ीअ वारा सभु हिक जहिड़ा अड़े उहे ॿिया थी जेके अलीअ जे नारे ते चढ़ंदा आहिनि असां सुन्नी ठरंदा आहियूं आहे जा न हाणे तोखे त अलीअ खे मञण बि न ईंदो आहे जे सुन्नी मौला अलीअ खे मञीदा आहिनि चओ सुभान अल्लाह असां त हीअं चवंदा आहियूं अली अले सुल्तान अली हसन हुसैन जो बाबू हाणे ख़बर पवंदी त कहिड़ा हैदरी आहिनि कहिड़ा कटड़ू आहिनि चओ सुभान अल्लाह गति पढ़ायो अली अले सुल्तान काबू अली हसन हुसैन जो बाबू अली पंजल तन में मां हिकु गुल अली पाक साजिया साम जली चपड़ल ते रखी असां जुमदा हूं अबू बकर उमर उस्मान अली दिल नठारियो लॻी वारो आओ यकीन कर इहो मां शहर मौला जे मकानम पढ़ा यकीन कर त हक़ पापन करे सब किरी पर 12 महीने बियो ई चाह जना तवा सुभान अल्लाह भी न चई सुभान अल्लाह अमान अल्लाह फकीर के तबका दे कला पली साईं जो शान बयान हिन खां सुभान अल्लाह न थी निकिरे चओ सुभान अल्लाह
चओ अली असांजो सखी आहे आओ न अली असांजो सखी आहे ही घराणो ही सखी आहे जो सुभान अल्लाह अल्लाह नबी का घराना ये घराना वराउल वरा है इसमें हसनैन है फातिमा है इस घराने में मुश्किल कुशा मौला जी की सखावत ॿुधाए कहिड़ा कहिड़ा ॿुधंदव मन अली जी सखावत ॿुधी सखी बणजी वञी मौला कायनात पंहिंजी दुलदुल ते सवार सॼो गुलाम कंबर कॾा हथ में मुहार पुठियों 100 उठनि जी सामान जी लॾियल कतार काफ़िलो हले पियो चओ सुभाण चौराहे तां गुज़र थियो हिकिड़ो नाबीन अखियुनि खां बीठो सदा पियो हाणे आहे तो अल्लाह जो गानो फ़क़ीर जी तमन्ना पूरी करे सदा पूरी करे ईअं बसि मौला जो गुज़र थियो फ़क़ीर खे मौला अलीअ जी ख़श में हा न मौला अलीअ जी ख़श में आई अल्लाह अकबर फ़क़ीर सदा लॻे अदरकनी या अली अदरकनी या अली मौला मुझी मदद कर अली मुझी मदद कर अदरकनी सभई चओ अदरकनी या अली छाते या अली मुझी मदद कर या अली सभई चओ या अली अध जमात चवे थी अचनि यकीन कयो मता वो पर्चो मिली भी वने सखर जे मुले एकड़े फतवा लिखी जेको या अली मदद चवंदो हुन जो निकाह भजी पए जेको या अली चवंदो हुन जो निकाह नथा ॻाल्हायो भजी पवंदो तव्हांजो त कोन थो भॼे न पक हथ मथे खणो जंहिंजो भॼे थो कोन थो भॼे न असां सुन्नी चवंदा आहियूं या अली चवंदा निकाह भॼंदो कोन्हे को असांजो निकाह मज़बूत थींदो आहे जो सुभान अल्लाह असां चवंदा आहियूं कसम ख़ुदा जो है दरिया काइनात सदीअ जो काबो घोट अमा ख़ातून जो आहे हसन हुसैन जो बाबो असां अलीअ जा अली असांजो हर दम चई हणंदा हूं नारे हैदरी नारे हैदरी ओ नारे हैदरी कसम खुदा जो है दरिया कायनात सरिय जो काबो घोट अमा खातून जो आहे हसन हुसैन जो बाबो असां अलीअ जा अली असांजो हर दम चई हणंदा हूं नारे हैदरी नारे हैदरी हथ खणी चओ या अली ईअं फ़क़ीर सदा लॻाई मौला फरमाया कंबर जी काइनात जा रबर फ़क़ीर छा थो चवे मौला सदा पियो हाणे पुछीसि छा खपे मां अली सखी आहियां जो सुभाणे कंबर वेझो आयो फ़क़ीर छा खपे सभ खां पहिरियां बुख लॻी आहे मानड़ी सुबुह खां वठी बीठो आहे मानड़ी खारायो कंबर छा थो चवे कि सही मानड़ी खारायो कंबर मानी आहे कि भला मानी आहे पाण फरमाया सभु फ़क़ीर खे ॾे त काई ड्रॉ करे कंबर हैरान थियो त मानी हिकिड़ी आहे मौला तो फरमाए सभु वेझो आहे मौला उहा मानड़ी आहे उहा दस्तरखान में बंदि थियल आहे मौला फरमा पोइ दस्तरखानी रही चली माली सखी आया दस्तरखानी रही चली कंबर हैरान मौला वो दस्तरखाना वो संदूक जे अंदर रखियल आहे मौला फरमा पोइ संदूक ई नहीं चओ सुभान कंबर हैरान मौला उहा संदूक है न जी उहा उठ जे मथा रसन सां ॿधल आहे मौला फरमा पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे उठ ई नहीं चली
सखी छा सकर मेड़ो सखी हाँ जवाली अलिया जवाली अलिया कंबर हैरान हुन मानणी घुरिया मौला त उठ भी नहीं छॾे कंबर वेठो आहे मौला तव्हां था जो उठ नहीं छॾी मौला फरमा अली सखी आहे माली सखी आया मौला उन अठ त अकेलो कोने को उन उठ जे मुहार सां ये 100 उठ सामान सां लॻियल मुहार में मिलल मौला फरमा पर कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे ये 100 उठ ई ॾेई छॾी सुभान अल्लाह मौला फरमाए केड़ी वडी गाला 100 उठई नहीं चले समाली सखी आया कंबर हैरान मौला जो हुकुम थियो रस्सी खे नाबी हथ जमी बीठो मानियला कंबर वनी रस्सी रखी फकीर दाआ कई वाह अली तुजी सखावत फकीर नाबी न मानी घुरिया तो खाली रस्सी दिनिया कंबर जो चया रस्सी कोवे का 100 उठन सामान था लडल कतार उन नाबी न कई कंबर जे बा खावत कोई मुझी 100 उठन जी कतार मुझे केड़े कम जी घर न घर वारी मांके न कांदो मुझे केड़े कम जो मौला फरमा कंबर दी कायना जा दिलबर वरी फकीर के छातो जैसे वरी नौ फलो केड़ो ये तो मान दो आया मुझे केड़े कम जा 100 उठ मौला फरमा है रे खड़िया में मुश्किल टारियो था वे जो आयो मौला दरूद पढ़ी अखिन के दम जो कयो त अंधे वजा सने जाओ सुभान अल्लाह मौला मां का तो दे खबर फकीर तो के की खबर पई ता जी ता अली थो वने सुभान अल्लाह तू त नाबीन हो त के की खबर पई अल्लाह अकबर जो को नाबी ने जवाब ॾिनो न मां तो चा सेवण वाले रोड ते इहो 100 फुट रोड जे मथा उन नाबी ने जा अखर सोनन अखरन सां लिखी थी सुभान अल्लाह एके वारा तू भी खुश आई न ता खां थी करे ही मोहब्बत सां तो ॿुधे चओ सुभान अल्लाह ॾिनो रुपयो कोन ते पर ॿुधे दिल ओए फिरी यारी मारी मिठी लॻंदी आहे उन कंबर हथ अदब जा अर्ज के मौला तवा था पुछो नाबी ना तो के की खबर पई मौला जेके तुजा सच्चा आशिक गुलाम हुंदा उहे हिनन अखिन सां न दिल वारी अखि सां अली के सुञाणींदा चओ सुभान अल्लाह ओ असा जो अली सखिया जो सुभान अल्लाह मौला तो 100 उठन जी कतार नहीं छड़ी आओ न तो जी सखावत सुभान अल्लाह रब जो कसमा बारी रब्बिल की राता मां तुजी सखावत के सलाम मां तुजी सखावत पे खुश आया पर अली अजा सखी वडो सुभान अल्लाह वो हथोलियो पहला अर्ज कयो पियासन ले पियाला भर अली हैदर पियासन ले पियाला भर अली हैदर तू हथ नहीं जो पाबो जमण जी जाय भी काबो नबी तो खे दिनी दुख्तर सब जो अली हैदर नबी तो खे दुनी दुख्तर अली हैदर कोई खिलबीर खैबर जा मिली वेला सता दर्जा नबी तो खे चयो आसर अली हैदर अली हैदर अल्लाह दे अभी
गरीब जा गुलामो मौला अली की रवात में बयान कर ते मां पांजे सोने नबी सां गॾु आया मदीने का बाहर निकता से दुरूद और सलाम जा आवाज ॿुधण में आया या रसूल अल्लाह मानू कोन के जानवर कोन पे ही आवाज किथा पे होते मुझे आका पर या अली कुल शैन यारफुनी अन्नी रसूलुल्लाह ये जबल मां मुस्तफा ते दुरूद पिया पढ़न ये भी सुञाणन था त मां अल्लाह जो रसूल आहियां बस नहीं देखा देखा रात ने भी किया जाओ सुभान अल्लाह सदाएं दुरूदों की आती रहेगी जिन्हें सुन के दिल शाद होता रहेगा अरे खुदा अहले सुन्नत को आबाद रखे नबी का ये मीलाद हो मुस्तफा